उरेरोलाल विलेज जे अवाम जी पीअण लाइ साफ़ पाणी लाइ लॻल आरो प्लांट ख़राब। जीअं त सिंध हुकूमत तरफ़ां हिकु आरो प्लांट तक़रीबन 80 लख जी रक़म खां बि मथे जी मालियत सां लॻल आहे, जंहिं मां हिकु उरेरोलाल जे ॻोठ मोहम्मद उस्मान कोसो में त ॿ वरी उरेरोलाल विलेज में हिकु मजीदाणो मोहल्ले में त ॿियो मटियारी तक जे चूंडियल MNA मखदूम जमील जमात जे कोआर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह जे बंगले भरिसां। पर उन्हनि टिनी आरो प्लांटनि मां हिकु जी अवाम खे को बि फ़ाइदो न मिली सघियो आहे, छो त उहे आरो प्लांट चालू थियण खां कुझु वक़्तु पोइ बंदि थी विया आहिनि। जीअं त उरेरोलाल ऐं उनजे आसपास वारनि ॻोठनि में जर जो पाणी मिठो हूंदो हो, पर साल 2010 जे बरसातुनि पवण खां पोइ उरेरोलाल ऐं उनजे आसपास वारनि इलाइक़नि में जर जो पाणी तमामु ख़राब थी चुको आहे, जंहिंमें संखे जो मिक़दारु वधीक हुअण करे इंसानी जानियुनि जो पीअण लाइ लाइक़ु न रहियो आहे, जंहिंजे वापराइण सबबि हिते कारी साई डायरिया समेत केतिरनि ई पेट जी बीमारियुनि में जनम वरितो आहे। जीअं त मजीदाणो मोहल्ले जे आरो प्लांटनि ते मुक़ररु ऑपरेटर आशिक़ कोरेजो ॿुधायो त हिन प्लांट जी मशीनरी ख़राब थी पई आहे, जंहिं जो शिकायतूं मूं आला ऑफिसरनि खे पिणु कयूं आहिनि, पर मथियनि ऑफिसरनि जे कननि ते जूं बि नथी सुरे। असांजा महीना जा महीना सैलरी रहियल हूंदी आहे, जीअं त उन्हनि आरो प्लांटनि जी गैर फ़ाल हुअण करे हर हिकु प्लांटनि ते लॻल 40 सोलर प्लेटूं ज़िम्मेवार माण्हू पंहिंजी ज़ाती इस्तेमाल में करण लॻा। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त हिननि आरो प्लांटनि जी बजट बि हर साल पास थींदी आहे, पोइ बि उहे पैसा केरु थो खाए ऐं कंहिंजे अकाउंट में था वञनि। आख़िर उहे कहिड़ा हथ आहिनि जेके इंसानी जानियुनि सां खेॾी रहिया आहिनि। असां MNA MPA मटियारी खे पुरज़ोर अपील था कयूं त हिननि आरो प्लांटनि खे ॿीहर बहाल करे इंसानी ज़िंदगियूं बचाई वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।